उडेरोलाल विलेज खेबराणी बेले जी सरकारी ज़मीन ते 2 महीना अॻु बेले खाते जे अमलदार पारां ॿ जो बीजो छटियल मिसमार करे आबाद कयो पियो वञे। हुकूमती सिंध पारां मटियारी ज़िले नदाड़ सरकारी बेले जी ज़मीन ते बेला आबाद करण लाइ ऐलान खां पोइ ॿ जो ॿिजो छटियो वियो, जेको 1 फुट खां 2 फुट जो थियो त बेले खाते जे अमलदारनि जी मिली भगत सां लैंड माफ़िया पारां बीजो मिसमार करे आबाद कयो वियो आहे। सिंध हुकूमत वारे ऐलान फ़क़ति ऐलान ताईं महदूद। मटियारी ऐं खेबराणी बेले जी सरकारी ज़मीन ते कुझु महीना ठाप रहण खां पोइ ॿीहर लैंड माफ़िया पंहिंजा देर अजमाए वरिता आहिनि। जो त बेले जे कंहिं बि मुलाज़िमनि खां पुछियो थो वञे त उहे अहिड़ी ॻाल्हि मञण लाइ तयारु न आहिनि। यादि रहे त कुझु सालनि खां खेबराणी खंडू रईस मुरीद बेलनि समेत चोकड़ियुनि ते लैंड माफ़िया पारां सरकारी बेले जी ज़मीन ते राति ॾींहुं फायरिंग जी ॾे वठ में केतिरी जानियूं ज़ाया थी वियूं हुयूं, लेकिन कसूर लैंड माफ़िया या बेले खाते जी करप्ट अमलदारनि ॻरी रक़म एवज़ बेले खाते जी ज़मीन बेला रखण बजाए ज़ाती ज़मीन सम्झी लैंड माफ़िया खां लखें रुपया वठी बेले खे मैदान जंग बणाइण में संदन हथ पिणु शामिल हूंदो हुयो। संदन अचण खां पोइ मटियारी ऐं खंडूअ ताईं बेले जी वाढी ऐं तबाहीकारी जारी अञा ताईं रहंदी पई अचे। हुकूमत सिंध खे हितां जी ग़रीब मिस्किन माण्हुनि पारां मुतालबो कयूं था त मटियारी ज़िले अंदरि बेलनि खे आबाद करे लैंड माफ़िया ख़िलाफ़ करप्ट अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे बेलो बचायो वञे त जीअं हितां जे मालवंदनि खे सवाइ बेरोज़गारी जो बि ख़ात्मो थी सघे थो, हितां जी अवाम जी बेचैनी दूर थी सघे, खेबराणी बेले खे ॿीहर खून ख़राबे खां बचाए सघिजे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।